मुसलमान हुजण जे नाते सां अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद ऐं प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे फरमान के असांजे लाइ उन्हनि ॿिन्ही शयुनि ते अमल करणु ज़रूरी ऐं लाज़मी करार ॾिनो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, अतीउल्लाह, अल्लाह तबारक व तआला जी इताअत कयो, अल्लाह तबारक व तआला जी फरमा बरदारी कयो, अल्लाह तबारक व तआला जो चयो मञो। वातिउर रसूल, ऐं प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो चयो बि मञो, उन जी फरमा बरदारी इताअत कयो। वला तुबतिलु अअमालकुम, ऐं पंहिंजा अमल ज़ाया न कयो। इन आयत करीमा जे अंदरि मुसलमान जे मथां बतौर शरीयत जे, बतौर अमल जे, बतौर अक़ीदा जे सिर्फ़ ॿ शयूं ॿुधायूं आहिनि त जेको इंसान सिर्फ़ इन्हनि ॿिन्ही शयुनि खे पंहिंजे कामयाबी जो महवर ऐं मरकज़ ऐं पंहिंजे ईमानी अक़ीदे जो बुनियादी महवर ऐं मरकज़ बणाए करे इन्हनि ते अमल कंदो, उन इंसान जा अमल क़बूल थींदा, उहो इंसान कामयाब ऐं कामरान। जेको इंसान क़ुरान ॿुधे थो, प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ॿुधे थो, ॿई शयूं ॿुधण खां बाद में बि चए थो न असांजे वॾड़नि जो रस्म ही आहे, कुझु दीन जी ॿुधणी पवंदी, कुझु वॾड़नि जी ॿुधणी पवंदी, कुझु अल्लाह रसूल जी करणी पवंदी, कुझु अबनि ॾाॾनि वारे ॻाल्हियुनि ते अमल करणो पवंदो। अल्लाह ताला फरमाए थो, जेकॾहिं मुंहिंजी शरीयत सां गॾु तव्हां अबनि ॾाॾनि वारे रस्मनि खे बि मिलायो त पोइ जेके तव्हां मुंहिंजी शरीयत ते अमल कयो था न, इहे अमल बि तव्हांजा तबाह ऐं बर्बाद थी वेंदा, इहे अमल बि नाक़ाबिल आहिनि, मरदूद आहिनि। हू त उहे ई रस्मूं आहिनि, हू त उहा ई शरीयत सां ताल्लुक़ ई कोन था रखनि, अहिड़ा अमल आहिनि। पर जेके शरीयत सां ताल्लुक़ रखंदड़ तव्हां अमल कयो था, उन्हनि सां गॾोगॾु रस्मूं बि कयो था, उन सां गॾोगॾु इमामनि जूं ॻाल्हियूं बि मञो था, उन्हनि सां गॾोगॾु पंहिंजे मुआशिरे जे ॻाल्हियुनि ते बि तरजीह ॾियो था, रब फरमाए थो जेके तव्हां क़ुरान ऐं हदीस मुताबिक़ अमल कयो था, उहे बि तबाह ऐं बर्बाद थींदा। अमल क़बूल कॾहिं थींदा? अमल जेके क़बूल थींदा उहे फ़ाइदो कॾहिं ॾींदा? हर हिकु अमल, नंढड़ो हुजे वॾो हुजे, अक़ीदे सां ताल्लुक़ रखंदड़ हुजे या इस्लाही मुआशिरे सां ताल्लुक़ रखंदड़ हुजे या इबादत जे एतबार सां ताल्लुक़ रखंदड़ हुजे, हिकिड़े अल्लाह ताला जे क़ुरान जे मुताबिक़ हुजे, ॿियो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जे मुताबिक़। अॼु जे हिन पुरफ़ितन दौर जे अंदरि अव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधण में ईंदी त जेके हदीसूं आहिनि उहे 250-300 साल बाद में लिखियूं वयूं आहिनि। हदीसूं 250-300 साल बाद में लिखियूं वियूं आहिनि। ऐं वॾी मज़े जहिड़ी ॻाल्हि, जॾहिं अहले हदीस चवे थो त ही हदीस आहे, उन जे जवाब में अचे थो त हदीसूं 250-300 साल बाद में लिखियूं वियूं आहिनि। जेकॾहिं ॿिए पासे शियो चवे तॾहिं बि सच पियो ॻाल्हाए, बिरेलवी चवे तॾहिं बि सच पियो ॻाल्हाए, देवबंदी चवे तॾहिं बि सच पियो ॻाल्हाए, जेकॾहिं को सूफ़ी चवे तॾहिं बि सच पियो ॻाल्हाए। उहे हदीसूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीसूं आहिनि, जॾहिं अहिड़े हदीस ॿुधाए थो, चवनि था त 250-300 साल बाद में लिखियूं वयूं। सच सां दुश्मनी, शरीयत सां दुश्मनी,
अल्लाह जो कसम आहे, जेके बि हदीसूं ऐं जेके माण्हू चवनि था हदीसूं 250-300 साल बाद में लिखियूं वियूं आहिनि, सभिनी हदीसनि जा किताब खणो, सभु जूं सभु हदीस नाले सां जेके बि ॻाल्हियूं आहिनि सभिनी खे बाहि जे आड़ा में विझी करे साड़े राख करे छॾियो। पोइ मूंखे ॿुधायो त को हिन धरती ते मुस्लमान रहे सघे थो? हिन धरती ते को बि मुस्लमान नथो रही सघे। काफ़िर खां बि अकफर थी वेंदो, काफ़िर खां बि वधीक रज़ील ऐं रुसवा थी वेंदो। ऐं ॿियो हिकिड़ो फ़िरक़ो जेके बिदअतनि खे घणण वारा, नयूं ॻाल्हियूं दीन जे अंदरि छाणण वारा, ऐं पोइ जेकॾहिं को उन्हनि खे चवे थो त हीअ ॻाल्हि बिदअत आहे, हिन ॻाल्हि जो शरीयत सां ताल्लुक़ कोन्हे, हदीस पेश कंदा। हदीस शरीफ जी किताब सुनन इब्न माजा जी हदीस पेश कंदा। हुज़ैफा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां मरवी आहे तो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो, मन सन्न सुन्नतन फ़उमिल बिहा, जंहिं बि माण्हू का सुन्नत ठाही, को रस्तो इख्तियार कयो सुठे अमल जो, पोइ उन ते अमल कयो वियो, पोइ जेके अमल कंदा उन्हनि खे जेको अजर मिलंदो, सुन्नत ठाहिण वारे खे बि एतिरो ई अजर मिलंदो। सिर्फ़ु इहो टुकड़ो ॿुधाईंदा, पूरी हदीस बि कोन ॿुधाईंदा, छो जो उन्हनि खे ख़बर आहे जना पूरी हदीस सां ॿुधाईंदासीं त असांजो मक़सदु, असांजो मफ़ाद ऐं असां जेका ॻाल्हि कढणु चाहियूं था उहा ॻाल्हि कटिजी वेंदी। बरेलवी तबको आहे, मीलाद 12 रबीउल अव्वल, पीरनि वलीअनि ते नज़रो न्याज़ कढाणा औरतूं वठी वञनि, तस्बीह मणकनि वारी तस्बीह पढ़णु, चवंदा इहो सुन्नत तरीक़ो आहे, इहो अहिड़ो अमल आहे जेको सुठो अमल आहे। अल्लाहु अकबर कबीरा। हदीस जो जेको अॻियो हिसो ॿुधाए थो त जंहिं माण्हू को गुनाह कयो, को गुनाह ईजाद कयो ऐं पोइ उन ते पाण बि अमल कई ऐं उन गुनाह ते जेकॾहिं ॿियनि माण्हुनि बि अमल कयो त उन्हनि माण्हुनि जे कयल गुनाह जो वबाल बि हिन जे मथां पइजी वियो। हिननि खां पुछा कयो, जेकॾहिं का बिदअत अवां ईजाद कयो था, जेकॾहिं को अहिड़ो अमल ठाहियो था ऐं उनखे मुसलमाननि जे अंदरि घुमायो था, हलायो था त मुसलमान उन ते अमल कनि, हिकिड़े मिंट लाइ तस्लीम कयूं इहा तव्हांजी सुन्नत आहे, इन ते तव्हांखे सवाबु मिलंदो। पोइ मूंखे ॿुधायो त जेको को माण्हू गुनाह ठाहे थो उहो गुनाह कहिड़ो आहे? कहिड़ो गुनाह आहे जंहिंजो शरीयत में ज़िक्र कोन्हे? को ज़ना जो शरीयत में ज़िक्र कोन्हे, शराब जो, चोरी जो, कत्ल जो, मंशियात जो, कूड़ जो, केतिरा जेके बि गुनाह जा कम आहिनि सभिनी जो ज़िक्र क़ुरान में आहे, हदीस में आहे। कहिड़ो माण्हू आहे जेको चए थो त जिन्हनि गुनाहनि जो नालो क़ुरान ऐं हदीस में कोन्हे को, उन खां हटी करे ऐं ॿियो नओं गुनाह ईजाद थो कयां, पोइ उन जो वबाल उन ते पवंदो। जंहिं माण्हू कंहिं सुन्नत खे इख्तियार कयो, माना के मुआशरे जे अंदरि का अहिड़ी सुन्नत आहे जेका ज़ाहिर कान्हे का, माण्हुनि खे ख़बर कान्हे का, हदीस में मौजूदु आहे, पोइ को माण्हू उथे थो उहा हदीस पढ़ी करे माण्हुनि खे ॿुधाए थो त हीअ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे, पोइ माण्हू उन ते अमल कनि था त पोइ जेको अजर उन्हनि खे मिलंदो उहो हिन खे मिलंदो। असल माना इहा आहे। जीअं तव्हांखे मिसाल ॾींदो हलां, कुझु वक़्तु पहिरियां हिन पंहिंजी मस्जिद जे अंदरि, हिन पंहिंजी जमायत जे अंदरि वाक़ियो थियो त मगरिब नमाज़, मगरिब जे अज़ान अचण खां पोइ ऐं मगरिब नमाज़ फ़र्ज़ खां पहिरियां जेको विच में वक़्फ़ो आहे, इन में जेकॾहिं को माण्हू चाहे त सुन्नत गैर मुअक्कदा पढ़ी सघे थो। सुनन अबी दाऊद जे अंदरि हदीस मौजूदु आहे, सुनन इब्न माजा जे अंदरि हदीस मौजूदु आहे त अज़ान ऐं फ़र्ज़ जे विच ते जेको टाइम आहे उन जे विच में तव्हां बस सुन्नतूं गैर मुअक्कदा पढ़ी सघो था, इजाज़त आहे। पहिरियां कंहिंखे बि इहा ख़बर कान हुई, जॾहिं इहा ॻाल्हि करण वारे कई, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस ॿुधाई, एतिराज़ करण वारनि एतिराज़ कया, गारियूं ॾियण वारनि गारियूं ॾिनियूं, इल्ज़ाम हणण वारनि इल्ज़ाम हया,
आई घट वध गालायण वारन घट वध गालाया, पर जेके मानू अमल करण ते लथा वो जेको अमल हु कन पिया, जेको सवाब उन्हनि खे मिले पियो, जंहिं सुन्नत के ईजाद कयो, जेका सुन्नत दबियल हुई, जेका सुन्नत दफन थियल हुई, उन सुन्नत के हुन हमरा ज़ाहिर कयो आहे। हाणे जेके बि अमल कंदा हुन जे खाते में बि अमल थियो, हुन जे खाते में बि नेकियूं ऐं अजर सवाब लिखियो वेंदो। असल में इन हदीस जी माना ऐं मफ़हूम इहो आहे। ऐं जेकॾहिं को माण्हू हिन स्टॉप ते दुकान खोले तो शराब जो, पाण बि पीए थो खपाए थो, जेके मवाली मड़िया आहिनि उन्हनि खे नशो ॾुखियो थो मिले, हिन दुकान खोले उन्हनि जे लाइ आसानी पैदा करे छॾी आहे। हदीस जो मफ़हूम इहो थो ॿुधाए त हिन दुकान हिते खोले करे नशे जी सहूलत पैदा करे छॾी आहे, गुनाह जे कमनि जी सहूलत पैदा कई आहे। इन जे करे जेके माण्हू गुनाह कंदा उन्हनि जो वबाल हिन दुकानदार ते पवंदो। असल हदीस जी माना ऐं मफ़हूम ऐं सुन्नत जो ऐं गुनाह जी जेका वज़ाहत आहे, तशरीह आहे, उहा इहा आहे। पर बिदअती मुनकिरीन हदीस क़ुरान हदीस जॾहिं उनजे साम्हूं बयानु कयो वेंदो आहे, अफ़सोस आहे इहा मुस्लमानियत। मुस्लमान त उनखे चइबो आहे त जेकॾहिं इल्म में न आहे, जेकॾहिं साला साल असांजे अबनि ॾाॾनि खणी उहो अमल न बि ॿुधो आहे, ॻाल्हि न बि ॿुधी आहे, पर जेकॾहिं क़ुरान जे हवाले सां अचे थी, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जे हवाले सां अचे थी, मुसलमान जो ज़मीर, मुसलमानी ईमान ऐं मुसलमानी गैरत इहा ॿुधाइण थी चाहे त इन्हनि खे लब्बैक व सादैक चई करे इन ते अमल करिणो आहे, न के मोह गुंजणो आहे, न के मोह फेरणो आहे, न के ईअं चवणो आहे त ही हिननि जूं ॻाल्हियूं, असांजूं ॻाल्हियूं ॿियो, असांजो फ़िरक़ो ॿियो, असांजी जमायत ॿी, असांजो टोलो ॿियो। कंहिं चवण वारे चयो त आऊं तव्हांजी जमायत मां न आहियां, असां जेको आहे सो डीज़ली ग्रुप मां आहियूं, मौलाना फज़लुर रहमान जे ग्रुप जा आहियूं, असां तव्हांजे ग्रुप जा कोन आहियूं। कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ियो आहे ऐं मुसलमान थी करे चए थो त आऊं मौलाना फज़लुर रहमान जे ग्रुप जो आहियां। इहा मुसलमानियत, इहो ईमान आहे। हेॾा असां क़ुरान ॿुधायूं था, हदीस ॿुधायूं था, कॾहिं बि ईअं कोन चयो आहे त असांजो जेको आलमी दीन हाफ़िज़ अल्लाह नवाज़ आहे उन ॻाल्हि कई आहे, हाफ़िज़ शबीर आहे उन ॻाल्हि कई आहे, डॉक्टर अमीर हमज़ाही उन जी ई शरीयत आहे, कॾहिं बि न चयो आहे त क़ाल अल्लाह व क़ाल रसूल चयो आहे। मुसलमान चए थो आऊं डीज़ली ग्रुप जो आहियां, आऊं उन जी ॻाल्हि मञी, इहा मुसलमानियत, इहो ईमान आहे। अल्लाहु अकबर कबीर। अज़ीज़ दोस्तों, इहो ईमान कोन्हे, इहा मुसलमानियत कान्हे का। इहे जेके असां टुटा फुटा नेक अमल कयूं था, अल्लाह जो कसम खणी चवां थो, जेकॾहिं असांजो इहो अक़ीदो रहियो त कॾहिं बि क़बूल कोन थींदा। अल्लाह जे क़ुरान जे आयत जे तहत अल्लाह जे रसूल जी फरमाबरदारी कंदो त अमल क़बूल थींदा। जेकॾहिं उन्हनि ॿिन्ही क़ुरान ऐं हदीस सां गॾोगॾु टी शइ जी मिलावट कई आहे त तव्हांजा अमल क़बूल कोन थींदा, तव्हांजा अमल रायगान तबाह ऐं बर्बाद थींदा। पोइ अगरचे भले थोरो नंढड़ो कमु छो न, तव्हां उनखे बि सवाब जी नियत सां कयो, या बिदअत तव्हांजे अमलनि में शुमार थी वेंदी। ऐं मुस्नद अहमद जे अंदरि हदीस मौजूदु आहे, अल मुअज्जमुल कबीर जे अंदरि हदीस मौजूदु आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था, जेको बिदअती माण्हू आहे अल्लाह ताला उन जूं दुआऊं बि क़बूल कोन थो करे, उन जो इबादतूं बि क़बूल कोन थो करे, अल्लाह तबारक व तआला उन जा के बि नेक अमल क़बूल कोन थो करे। हिकिड़े पासे 100 नेक अमल शरीयत मुताबिक तो करे, हिकिड़ो अमल बिदअत जो करे वरतई तो 100 अमल नेकियन वारा कुरान और सुन्नत जे तरीक़े ते कयल भी तबाह ऐं बर्बाद थी। असां पंहिंजी नंगनि जे अंदरि कंहिंखे बर्दाश्त कयूं था, पंहिंजी घरवारी जे अंदरि, पंहिंजे बैंक बैलेंस जे अंदरि, पंहिंजी दुकान, पंहिंजे बनी जे मथां केरु कब्ज़ो करे बर्दाश्त कयूं था। अल्लाह ताला जी शरीयत, अल्लाह जो कुरान, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ईअं सुस्तो आहे, जीअं जंहिंखे खपे, जीअं वणे तीअं पिया कयूं, तीअं पिया ॻाल्हायूं, तीअं पिया शरीयत ठाहियूं। जॾहिं हक़ अचे चऊं त बाद में लिखियो वियो आहे, ऐं जॾहिं ख़राफ़ात अचनि चऊं त इहा सुन्नत नबवी आहे। केॾो वॾो ज़ुल्म, अफ़सोस आहे मुसलमाननि जे मथां। कंहिं दौर जा जेके अंग्रेज़ काफ़िर रहे, उन्हनि बि इक़रार कयो, जेको हदीस ते मुसलमाननि जी अज़ीम जमायत कमु करे वई आहे, इन अज़ीम जमायत खां पहिरियां न हिन धरती ते
का मुसलमाननि जी जमायत आई आहे न उन्हनि खां बाद में वरी ईंदी। सहाबा किराम ते किताब लिखियल आहे हाफ़िज़ इब्न हजर अल अस्क़लानी रहमहुल्लाह जो 8वीं ऐं 9वीं सदी जो आलिम दीन आहे। अल इसाबा फ़ी अहवाल सहाबा जे तहत वरी उनखे अंग्रेज़ी में लिखियो आहे कंहिं मुस्तशरिकनि जो अक़ीदो इहो आहे क़ुरान ऐं हदीस जी तालीम वठी करे ऐं पंहिंजे माण्हुनि खे उहा तालीम सेखारे करे पोइ उन्हनि माण्हुनि खां बदअमनी कराइणु, उन्हनि माण्हुनि खां दहशतगर्दी कराइणु, उन्हनि माण्हुनि खां अमुन खे फ़साद में तब्दील कराइण जे लाइ उन्हनि माण्हुनि खे इस्तेमालु कंदा आहिनि ऐं हुलियो साॻो क़ुरान ऐं हदीस वारो ॾियारींदा आहिनि। हीअ मुसलमान आहिनि, हीअ क़ुरान ऐं हदीस खे मञनि था, हीअ अल्लाहु अकबर जो नारो हणी करे मुसलमाननि खे क़त्ल कनि पिया। इन्हनि माण्हुनि जो मुस्तशरिकीन जो इहो अक़ीदो आहे। उन बि लिखण ते इहो मजबूर थियो अल इसाबा फ़ी अहवाल सहाबा या फ़ी तमयीज़ सहाबा जे किताब के अंग्रेज़ी में लिखंदे उन जे मुक़दमे में लिखई केरा डॉक्टर मुस्तशरिक स्परिंगर उन किताब में लिखण ते मजबूर थी वियो। चई हदीस जे मुतअल्लिक़ जेके बि रावी अचनि था, जेके हदीसूं बयान कनि था, उन्हनि जी तहक़ीक़, उन्हनि जी वज़ाहत, उन्हनि जी सकाहत, उन्हनि जी सदाकत, उन्हनि जो ज़ोफ़, उन्हनि जी कमज़ोरी, कहिड़ा रावी कूड़ा आहिनि, कहिड़ा रावी सच्चा आहिनि, कहिड़नि रावियुनि खां रिवायत वरिती वञे, कहिड़ा रावी हदीस बयान कनि त उहा सची आहे, कहिड़ा रावी हदीस बयान कनि त इहा हदीस कूड़ी आहे। इहा मुसलमाननि जे मुहद्दिसीन जी अज़ीम जमायत कमु करे 5 लख माण्हुनि जा जेके अहवाल आहिनि ज़िंदगी मुतअल्लिक़ आहे त उहे सच्चा हुया या कूड़ा हुया, उन्हनि कहिड़ियूं हदीसूं ठाहियूं, कहिड़ियूं सही माना में वरितऊं, कहिड़ियूं किथे पहुचायूं, कहिड़ी कंहिं उस्ताद खां वरितऊं, उन्हनि सभिनी 5 लख माण्हुनि जा अहवाल मुहद्दिसीन मुसलमाननि जी अज़ीम जमायत गुज़री आहे, जंहिं इहे वाज़े करे लिखी छॾिया ता क़यामत ताईं इहा हदीस कॾहिं बि मशकूक कान थी थी सघे। अंग्रेज़ लिखे थो हिकिड़ो, समझो त गैर मुस्लिम लिखे थो, पर मुसलमान चवे थो न हदीस बाद में लिखी। केॾो वॾो ज़ुल्म आहे। अल्लाह अकबर कबीर। ऐं बाज़ौकात सवाल ईंदा आहिनि, बाज़ौकात सवाल ईंदा आहिनि त तव्हां जेको अमल कयो था अहिड़ी हदीस मां ॿुधायो जेको अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बसि हुकुम ॾिनो हुजे। बसि यादि रखी छॾियो, सुन्नत 3 तरीक़नि सां आहे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका सुन्नत आहे, शरीयत आहे, हदीस आहे, उहा 3 तरीक़नि सां अचे थी। हिकिड़ी आहे सुन्नत क़ौली, माना कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो हुजे। मिसाल ॾींदा हलो, सही मुस्लिम जो किताब आहे किताबुल अतीमा, बाब तस्मियत अल तआम जे तहत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइन था क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्न शैतान यस्तहिल्लु तआम अल्ला युज़कर इस्मुल्लाहि अलैहि। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, कौल फरमायो, पंहिंजी ज़बान मझां बोल फरमायऊं, पाण फरमायूं बेशक शैतान उन खाधे में माण्हू सां गॾु थी वेंदो आहे जंहिं खाधे खाइण महल जेको माण्हू बिस्मिल्लाह नथो पढ़े, शैतान उन सां गॾु वेही करे खाए थो। इहा आहे ज़बानी क़ौली हदीस, क़ौली सुन्नत। उन खां पोइ आहे बि फ़ेली सुन्नत, माना कि जेको अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण कमु कयो हुजे। हदीस शरीफ जी किताब सही बुखारी के अंदर किताबुल अज़ान के अंदर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइन था सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली। मुंहिंजा बानो, मुंहिंजा उम्मतियो, मुंहिंजा सहाबियो, अवां नमाज ईअं पढ़ो जीअं मूं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नमाज पढ़ंदे ॾिठो आहे। अल्लाह जे रसूल रफ़िल यदैन कयो। सही बुखारी किताबुल अज़ान बाब रफ़िल यदैन जे तहत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइन था अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मूं ईअं कंदे ॾिठो हुयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो कमु करे रहिया हुआ, फ़ेली सुन्नत करे रहिया आहिनि। सहाबी ॾिसी करे बयान करे थो किताबुल अज़ान बाबुल वुज़ू जे तहत
सैयदना उस्मान बिन अफ़ान रज़ियल्लाहु ताला अन्हु सॼो वुज़ू करे बस कनि था, पोइ चवनि था ही जेको मुंहिंजो वुज़ू आहे ईअं आइन वुज़ू आहे रअयतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे ईअं वुज़ू कंदे ॾिठो हुयो जीअं मूं वुज़ू कयो। माना के हिकिड़ो कमु हिकिड़ी ॻाल्हि जेका अल्लाह जे रसूल पंहिंजे ज़बान मज़ा फरमाई हुजे, ऐं ॿी सुन्नत उहा आहे जेका अल्लाह जे रसूल पाण पंहिंजे हथनि सां पंहिंजे पेरनि सां पंहिंजे जिस्म सां जंहिं सुन्नत ते अमल कयो हुजे, जेको कमु कयो हुजे, उहा आहे ॿिए क़िस्म। सुनन अबी दाऊद जे अंदरि नुमान बिन बशीर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युसव्वी सुफूफना इज़ा कुन्ना लिस्सलाति फ़इज़ा सव्वैना कब्बरा। जॾहिं असां सुफ़नि में बीहंदा हुआसीं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सुफ़नि जो चक्कर हणंदा हुआ। जेकॾहिं कंहिंजो अॻिते पेट वधियल हूंदो हुयो, सीनो वधियल हूंदो हुयो, हथ रखी करे चवंदा सीनो पोइते कर। जेकॾहिं पोयां पोल या पुठा वधियल हुया त हथ रखी करे चवंदा हुया त सिधा थियो, पंहिंजा पुठा सिधा कयो। जेकॾहिं पेर ई फिरियल हूंदा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पेर सिधा कराईंदा हुया। अहिड़े तरीक़े सां पूरी सफ़ खे अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सिधो कराईंदा हुया, उन खां पोइ नमाज़ शुरू कंदा हुया। माना कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण जिन इहो कमु कंदा हुया, हिकिड़ो आहे ॻाल्हाइणु, ॿियो आहे कमु करणु। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ॻाल्हाए उहा बि सुन्नत आहे, जेको पाण कमु करे इहो बि असां उम्मतियुनि जे लाइ सुन्नत आहे, उन ते बि अमल कबो। ऐं टी सुन्नत आहे तक़रीरी। हदीस शरीफ जे किताब सुनन अबी दाऊद जे अंदरि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जना फजर नमाज पढ़ी करे बस कयूं, अमर बिन कैस रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था रआ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रजुलन युसल्ली बाद सलाति सुबही। असां नमाज पढ़ी बस कई, उन खां पोइ हिकिड़ो माण्हू उथी बीठो वरी नमाज पढ़े पियो, फजर नमाज। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हुन साहबी नमाज पढ़ी बस कई, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जेका फजर जी नमाज आहे फर्ज़ आहे उहा त 2 रकअत आहे, तूं कहिड़ी नमाज पियो पढ़ी? ते तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नी लम अकुन सल्लैतु अर्रकअतनि लतैन क़ब्लहुमा। अल्लाह जा प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका 2 रकअत फर्ज़ आहे, उन खां पहिरियां जेका 2 रकअत सुन्नत आहे उहा आऊं कोन पढ़ी सघियो आहियां, मूंखे देरि थी वई आहे, इन जे करे हाणे उहे आऊं 2 रकअतूं पढ़ां पियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ख़ामोश थी विया। इहा ख़ामोशी जेको सहाबी अमल करे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ख़ामोश थी वञनि, इहा बि असांजे लाइ सुन्नत जी क़िस्म आहे ऐं इहा बि शरीयत। माना कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ॻाल्हाइनि उहा बि सुन्नत आहे, उन ते बि उम्मती खे अमल करणु लाज़मी आहे, वाजिब आहे। जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण कमु कनि उहा बि उम्मतियुनि जे लाइ सुन्नत आहे, उन ते बि अमल करिणो आहे। ऐं सहाबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं को अमल कनि ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॾिसी करे ख़ामोश थी वञनि, अल्लाह ताला उन जे रद में अल्लाह तबारक व ताला का वही नाज़िल न करे तो सम्झो त इहा बि सुन्नत आहे। असां उम्मतियुनि खे इन सुन्नत ते बि अमल कयूं। छो जो वही प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल पई थी। जेकॾहिं अमल ग़लति हुजे हा, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी वही जे ज़रिए मना कनि हा त ही जेको अमल तो कयो आहे इहो मुंहिंजी सुन्नत या अल्लाह ताला जी शरीयत जे मुताबिक़ कोन्हे को, लिहाज़ा ही अमल तव्हांखे नाहे करणु। सुन्नत जूं घणियूं क़िस्मूं थियूं? घणियूं थियूं? 3। हिकिड़ी जेका अल्लाह जे रसूल ज़बान सां ॿुधाई हुजे, ॿी जेका अल्लाह जे रसूल पाण पंहिंजे जिस्म सां कई हुजे, ऐं 3 अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं सहाबा को अमल कयो हुजे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसी करे ख़ामोश रहिया हुजनि, अल्लाह जी तरफ़ां का वही न आई हुजे, इहा बि सुन्नत आहे। इन ते बि असांखे अमल करणु लाज़मी आहे। कुझु ख़ासि आहिनि जेके अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे लाइ ख़ासि आहिनि। 11 शादियूं, 11 निकाह, 11 औरतूं निकाह में रखणु, इहा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ख़ासो आहे। उम्मती 11 शादियूं नथो करे सघे। अहिड़े तरीक़े सां नुबूवत आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ासो आहे। कुझु ॻाल्हियूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे लाइ ख़ासि हुयूं, जीअं शादियुनि जो मिसाल,
पर उम्मती आहे उनखे इजाज़त 4 निकाहनि जी आहे, 4 शादियुनि जी आहे। माना एटो टाइम 4 ई मायूं ज़िंदा हुजनि, निकाह में जेकॾहिं को उम्मती रखे त 4 रखी सघे थो, 5 नथो रखी सघे, 6 नथो रखी सघे। हाँ जेकॾहिं मरंदियूं वञनि पियूं, तादाद खुटंदी वञे पई त पोइ हुन जे मथां हिकिड़ो अल्लाह ताला जो एहसान नेमत आहे, शादी कंदो वञे थो त भले कर। अल्लाहु अकबर कबीरा। हाणे अचूं था त अल्लाह ताला प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सुन्नत जी केतिरे क़दुरु अहमियत रखी आहे, असां ॿुधी अणॿुधी कयो हलिया वेंदा आहियूं। मस्जिद में अचूं था त पांचा मथे था कयूं, नमाज पढ़ी बस कईसीं, मस्जिद खां ॿाहिरि निकिरंदासीं, सभु खां पहिरियां इहो कमु करिणो आहे जो पांचा असांखे 7 गेरूं खोले करे पांचा हेठि करणा, स्टाइल हणणो आहे असांखे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो तव्हां पाण ॿुधायो था त पांचा हेठि करणु ग़लति कमु आहे। क़ुरान पढ़े, हदीस ॻाल्हि पढ़े आहे। तव्हांजो पंहिंजो ज़मीर, तव्हांजो पंहिंजो अक़ीदो, तव्हांजो पंहिंजो दिमाग़ मुलामत करे थो त मस्जिद में जंहिंमहिल दाख़िल थीबो त पांचा मथे कबा। जेकॾहिं अव्हांजो दिमाग़ इनखे ग़लति न चवे हा त तव्हीं पांचा मथे कोन कयो। मस्जिद खां ॿाहिरि निकिरंदासीं, सभ खां पहिरियां पांचा हेठि करणु। पांचनि में को हुस्न रखियल आहे, का ख़ूबसूरती रखियल आहे? जॾहिं असांजो मोह ई चिबो आहे त पोइ माण्हू असांजा पांचा ॾिसी करे, असांजा पेर ॾिसी करे ख़ुशि थींदा। पेरनि सां मुहबत ऐं प्यार थींदी, पेरनि जी इज़त थींदी आहे। उन खां पोइ इहे पांचा असांजा हेठि लॻनि पिया। किथे गटर आहे, किथे किन आहे, किथे काठी आहे, किथे पेशाब लपियो आहे, किथे कीअं, किथे छिंडा लॻी आहे। आयो आहे वरी इहो वुज़ू करे पांचा मथे करे वरी नमाज़ पियो पढ़े। अजीब ॻाल्हि आहे, असां मथियां बि हराम खाऊं, गुटका, नास, नसवार, मंशियात, ऐं असांजा हेठां बि पांचा हराम, ऐं पोइ असीं नमाज़ पिया पढ़ूं। इहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सुन्नत जी ताबेदारी इज़त कान्हे का, इहा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जी जेको आहे सो माना नऊज़ु बिल्लाह बेहतरामी आहे, मज़ाक़ आहे। अल्लाह तबारक व तआला छा थो फरमाए पंहिंजे क़ुरान मजीद में? फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व रसूलहू व ला तवल्लू अन्हु व अंतुम तस्मऊन। ए ईमान वारो, रब असांजी केॾी इज़त रखी आहे। रब केतिरे क़दुरु प्यारे लहजे सां असांखे सॾु कयो आहे, असांजी इज़त अदब व एहतराम रखंदे। हालांकि रब अल्लाह ताला फिरौन खे कीअं सॾु कयो, कारून खे कीअं सॾु कयो, पर जेके ईमान वारा आहिनि उन्हनि खे अल्लाह ताला ईमान जो लक़ब ॾेई करे उन्हनि खां मुखातिब थिए पियो त किथे मुंहिंजे ॿारनि जी दिलि आज़ारी न थी। ए ईमान वारो, अल्लाह रसूल जी ताबेदारी कयो। वला तवल्लू अन्हु व अंतुम तस्मऊन। उन्हनि जो फरमान ॿुधो, पोइ बि तव्हां मुंहुं घुराए हलिया वञो, पोइ बि तव्हां मुंहुं फेरियो। इहो ईमान वारनि जी निशानी कान्हे का, ईमान वारनि जी अलामत कान्हे। वयक़ूलून आमन्ना बिल्लाहि व बिर्रसूल व अताअना थुम्मा यतवल्ला फरीकुम मिनहुम मिन बअदि ज़ालिका वमा उलाइका बिलमुमिनीन। अल्लाह तबारक व तआला सूरत नूर 18 से पारे जे अंदर फरमायो, ईमान वारनि जी कामयाब माण्हुनि जी निशानी कहिड़ी आहे? फरमाई उहे छा चवंदा आहिनि? आमन्ना बिल्लाहि व बिर्रसूल, असां अल्लाह ते ईमान आंदो आहे, उन जे रसूल ते ईमान आंदो आहे। व अताअना, ऐं असां अल्लाह रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जी फरमा बरदारी कई आहे। सुम्मा यतवल्ला फरीकुम मिनहुम मिन बअदि ज़ालिक। ऐं कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेको चवनि था असीं ईमानदार आहियूं, असीं मुसलमान आहियूं, पर क़ुरान ऐं हदीस जी ॻाल्हि ॿुधण खां बाद में बि फिरी वेंदा। अल्लाह ताला फरमाए थो वमा उलाइका बिलमुमिनीन। मोमिन ऐं सच्चा माना उहे आहिनि जेके अल्लाह रसूल ते ईमान जी दावा कनि था, ऐं उन्हनि जे ईमान जी सच्चाई जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं हू क़ुरान ऐं हदीस ते अमल कनि। जेकॾहिं अमल करे विया त रब फरमाए थो इहे मोमिन आहिनि। सिर्फ़ु दावा सां कमु कोन थो हले, मुआशिरो आहे न, तूं त इहा ॻाल्हि करी थो, असां मञूं त कीअं मञूं जॾहिं तूं अमल करे ॾेखारी न। असां तोखे कीअं मञूं तूं त अहिड़ो कांबू खान आहे?
कियां मञूं तो ये अमल करे सघी तो, कियां मञूं तुंहिंजी हले थी, जना फलाणो कम करे अच त पोइ असां तोखे मञूं त वाक़ई तो में दम आहे। रब फरमाए तो जेकॾहिं ईमान वारा तॾहिं तव्हां तॾहिं थींदव, पक्का मोमिन तॾहिं थींदव जॾहिं अल्लाह रसूल जे फरमान ते अची करे उनजे फरमा बरदारी करे उन ते अमल करे ॾेखारियो न, पोइ तव्हां मोमिन थींदव। सिर्फ़ु ठपो हणी छॾियोसीं अहले हदीसनि जो, असां अहले हदीस आहियूं, कहीं क़ुरान हदीस ॿुधासीं, अमल ज़रूरु। सभ खां पहिरीं ॻाल्हि, जॾहिं क़ुरान हदीस ॿुधण खां बाद में बि असांजूं दिलियूं हिक ॿिए जे लाइ नरम न थियनि, थोरड़ियुनि ॻाल्हियुनि तां हफ़्तनि जा हफ़्ता असीं कावड़िया पिया हुजूं, न ॻाल्हायूं, मुसलमान भाउ आहे, अहले हदीस आहे, वॾी ॻाल्हि त अहले हदीस आहे। मूंखे ॿियनि ते एतिरी खार कान थी चढ़े, ॾुख कोन थो थिए, जेतिरे क़दुरु अहले हदीस सॾराइण वारो आहे उनजी ॾाढ़ी बि कटी पई आहे, उनजा पांचा बि ज़मीन खां हेठि, मंशियात बि खाए पियो, आमीन वॾे आवाज़ सां नथी चई सघी थिए, सिफ़ में सिधा नथा बीठा थियूं, दर्स ॿुधण जे लाइ तयारु न आहियूं, अज़ान अची वई आहे पोइ बि असीं घुमूं पिया, ढूमियूं हणूं पिया, नमाज़ पढ़ण जे लाइ तयारु न आहियूं, पोइ इते असांजी दिलि ॾुखंदी आहे। इन माण्हू खे घुरिजे हा इहो पंहिंजो पाण खे अहले हदीस घटि में घटि न सॾराए। छो असां राति ॾींहुं उलमाए किराम इन कोशिश में आहियूं त जेके बि असांजा मुसलमान भाइर नंढा वॾा अहले हदीस सॾराइनि था त उहे यकीनन अहले हदीस वारे रूप में बि हुजनि। अहले हदीस माना के हदीस वारा, अल्लाह जी हदीस ॻाल्हि, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस, वाक़ई उन्हनि जे वजूद में, उन्हनि जे उथण वेहण में, उन्हनि जी शिकिलो शबात में, उन्हनि जे लिबास में, उन्हनि जे खाधे पीते में, उन्हनि जे अखलाक किरदार में वाक़ई हदीस अचे साम्हूं, जो जॾहिं गैर ॾिसे त वाक़ई ही अहले हदीस आहिनि, वाक़ई ही हदीस ऐं सुन्नत इन्हनि जे मुंहं में आहे। अल्लाह अकबर, ॻाल्हाइण जे लाइ तयारु। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो तव्हांजी मज़बूती कॾहिं टुटंदी, तव्हांजी जेका पाण में ठहियल जेको इत्तिहाद आहे, मुत्तिफ़ाक़ाना जेको फ़ैसिलो थियल आहे, कमेटी ठहियल आहे, इहा कमज़ोर कॾहिं थींदी आहे, इहा टुटंदी कॾहिं आहे, गैर कॾहिं इन जे मथां हमिलो करे हावी थी वेंदो आहे। फरमायो अतीउल्लाह व रसूलहु वला तनाज़उ फतफ़शलू वतज़हब रिहुकुम। पाण अल्लाह तबारक व तआला फरमाए थो अल्लाह जी फरमाबरदारी कयो, उन जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जी फरमाबरदारी कयो, वला तनाज़उ ऐं पंहिंजे अंदरि इख़्तिलाफ़ न कयो, झेड़ो झटो न कयो, तनाज़ात न कयो, हिक ॿिए खां मुंहुं न मोड़ियो। जेकॾहिं तव्हां ईअं कयो त रब्बुल आलमीन फरमाए थो पोइ तव्हां कमज़ोर थी वेंदव, ऐं यकीनन कमज़ोर थी वेंदव। ॿ भाइर आहियूं, असांजो इख़्तिलाफ़ आहे, नाराज़गी आहे, कौणी वी थी वई आहे, अहले हदीस आहियूं, मुवहिद आहियूं, ऐं पोइ जेकॾहिं को अचे थो त हिकिड़े जो मुंहुं हेॾां हा, ॿिए जो मुंहुं हेॾां हा। अल्लाह ताला फरमाए थो जॾहिं तव्हां इख़्तिलाफ़ कयो पोइ तव्हां कमज़ोर थी वेंदव, पोइ गैरनि जी दिलि में जेके तव्हांजे मुत्तिफ़ाक़ाना कमेटी जो रोब वेठल आहे, इहो रोब ख़तमु थी वेंदो, पोइ गैर अव्हांजे मथां हावी थी। यारो जेकॾहिं असां चाहियूं था असांजो वाक़ई ताक़त हुजे, असांजो रोब माण्हुनि जी दिलि में वेहे अक़ीदतनि तौरु, ऐं यकीनन जेकॾहिं हिन पुरफ़ितन दौर जे अंदरि बि हिन एतिरे क़दुरु जेके सुपर पावर मुल्क आहिनि, उन्हनि वटि जेका एतिरे क़दुरु सुपर पावर ताक़त आहे, इहो सभु कुझु हुअण जे बावजूद बि रब्बे काबा जो कसम आहे जेकर हू डिॼनि था त अहले हदीसनि खां डिॼनि था, ॿिए कंहिंखां कोन था डिॼनि। मुदी घणा दफ़ा दावा कई आहे त हाफ़िज़ सईद मूंखे हिकिड़ो दफ़ा मुंहिंजे हवाले कयो, अहले हदीसनि खां डिॼनि था। जरा अल्लामा इहसान इलाही ज़हीर रहमतुल्लाह अलैह शहीद हिते हुयो, ज़िंदा हुयो, तरह ईरान बि डिॼंदो हुयो, छो जो अल्लामा इहसान इलाही ज़हीर ज़ियाउल हक़ खे बि कोन छॾींदो हुयो, हालांकि मुसलमाननि जो हुक्मरान हुयो। इहे सभु जा सभु गैर मुस्लिम त ठहियो, पर मुसलमान बि डिॼंदा हुया त किथे हिन जेकॾहिं जिहादी को लश्कर कढे वरितो त गैर, पर असां जेके बद अक़ीदा बिदती माण्हू आहियूं,
जेके अना परस्त ख़वाहिश परस्त दुनिया परस्त आहियूं ही असांखे बि ख़तमु करे छॾी। हुनजी हिकिड़ी ज़िंदगी जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदो आहे न। मदीना मुनव्वरा में अञा तालिब इल्म हुयो, उमिरि 16 साल हुई, उमिरि 16 साल हुई, मदीना यूनिवर्सिटी में तालिब इल्म आहे। हिकिड़ो दफ़ा हुनखे अल्लामा इब्न बाज़ रहमतुल्लाहि अलैहि मस्जिद नबवी जे अंदरि तक़रीर करण जो मौक़ो ॾिनो त तव्हां हिते अची करे तक़रीर कयो। मग़रिब जे टाइम ते हुन जिहाद जे मौज़ू ते तक़रीर कई, अक़ीदा तौहीद वारनि जी गैरत जे मौज़ू ते हुन तक़रीर कई त केतिरे क़दुरु उन्हनि जे अंदरि अल्लाह जी ताक़त रखियल आहे, केतिरे क़दुरु गैर उन्हनि खां डिॼे थो। हिकिड़ी तक़रीर कई, पूरे मक्कतुल मुकर्रमा मदीना मुनव्वरा जा जेके बि मुवहिद अहले हदीस हुया सभ जा सभ हथियार तलवारूं नेज़ा खणी आया, हल असांजे अॻियां थी हली जिहाद था कयूं। पर उतां जेके अनासिर हुया, उतां जो जेके ज़ालिमाना शैतानूं ताक़तूं हुयूं गॾु हुयूं, जेके उन्हनि सभिनी इन ॻाल्हि खे दॿाए करे अल्लामा एहसान ते सऊदी जे अंदरि तक़रीर हण ते पाबंदी हणाए छॾी त अॼु खां पोइ इहो तालिब इल्म हिते तक़रीर न करे। जेकॾहिं हिन इलाइक़े में अल्लाह न करे को मसइलो थी वञे, ऐं कसम खणी चवां थो शिया बि गॾिजी वेंदा, बिरेलवी बि गॾिजी वेंदा, देवबंदी 3 ॼणा गॾिजी वेंदा, अहले हदीसनि खे ख़तमु कयो, इहो ख़तमु थी वञे। हू पाण में 3 ठहियल आहे, हुननि जा अक़ीदा, हुननि जो रस्मो रवाज, हुननि जा अमल, हुननि जा ख़राफ़ात, हुननि जी शरीयत सभु हिकु आहे। बस सिर्फ़ सुन्नियत बिरेलवियत देवबंदीअ जो ठपो लॻल आहे। अज़ीज़ दोस्तो, अल्लाह ताला फरमाए तो अवां कमज़ोर तॾहिं थींदव, गैर अवां जे मथां तॾहिं हावी थींदो जॾहिं अवां मंझि हिकु त इख़्तिलाफ़ जी मुसीबत ऐं वबा अची वेंदी, ॿी ॻाल्हि त अल्लाह रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जी इताअत ऐं फर्मा बरदारी खां जॾहिं तव्हां हटी वेंदव त पोइ तव्हां कमज़ोर थी वेंदव, गैर अवां जे मथां हावी थी वेंदव। पंहिंजी इस्लाह कयूं। ऐं रब फरमाए तो मोमिन उहे बाना जेके अमल जे मैदान में सच्चा हुजनि, सिर्फ़ दावा जे मैदान में न। जेकॾहिं इख़्तिलाफ़ आहे, तनाज़ात आहे, नाराज़गी आहे, रब जी रज़ा ख़ातिर उनखे ख़तमु करे छॾे, हिक ॿिए जी इस्लाह कयूं, हिक ॿिए खे दावत तबलीग कयूं, अल्लाह रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जी फरमान ते आणण जी कोशिशि कयूं। जेके बेनमाज़ी आहिनि उनखे वठी अचूं, जेके बदअक़ीदार उन्हनि जी इस्लाह कयूं, न कि सिर्फ़ कचहरी ताणी दोस्ती ताणी अचण वञण ताणी असांजो ताल्लुक़ हुजे। इहा मोमिन सां ख़ैर ख़वाही कान्हे, इहा माइटनि सां ख़ैर ख़वाही कान्हे, इहा रिश्तेदारनि सां ख़ैर ख़वाही कान्हे का, इहा दुश्मनी आहे। अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदरि ॿिए मक़ाम ते फरमायो त कामयाब माण्हू कहिड़ा थींदा, जेके अल्लाह रसूल जी इताअत कनि, वयख्शल्लाह ऐं हिकु अल्लाह खां डिॼण वारा हुजनि, हिकु अल्लाह खां, वयत्तक़ी ऐं मुत्तक़ी परहेज़गार हुजनि। अल्लाह ताला फरमाए तो इहे माण्हू कामयाब थी। जन्नत सोली कान्हे यारो, जन्नत सस्ती कान्हे। यकीनन असां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा उम्मती आहियूं। अल्लाह तबारक व तआला जो प्यारो पैगंबर सिफारिश कंदो, पर सिफारिश कंदो बि कहिड़े तरीक़े सां? हिन सां जेके बूथ खणी हलंदासीं हिननि सां कंदो। जेकॾहिं 4 चङायूं खणी वेंदासीं, असांजे नामे आमाल में जेकॾहिं शिरक न हूंदी, ऐं जेकॾहिं असांजी शिकिलो शबाहत, लिबास, खाधो पीतो, उथण वेहण, इख़लाक़ किरदार गुफ़्तार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मुताबिक़, अल्लाह जे फरमान मुताबिक़ हूंदो, उन खां बाद में इंसानी नाते सां जेकॾहिं गुनाह थी विया, ख़ताऊं थियूं, त अल्लाह जो रसूल उन्हनि जी सिफारिश कंदो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखींदा हलो, हुकूकुल इबाद जे एतबार सां बि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफारिश कॾहिं बि कमु कान ईंदी। जेकॾहिं असां कंहिंजे मथां ज़ुल्म करे वरितो आहे, कंहिंजा चंद टका खाई वरिता, कंहिंजी ॿनी ते कब्ज़ो करे वरितो, यादि रखी छॾियो, भले पको अहले हदीस हुजे, भले पूरे नामा आमाल जे अंदरि सभ जा सभ नेक अमल हुजनि, गुनाह सिर्फ़ हिकिड़ो हुजे जो कंहिंखे गार गंद करे आयो आहे,
जंहिंखे तकलीफ़ ॾेई आयो आहे, कंहिंजा 4 टका खाए आयो आहे, कंहिंजी ॿनी ते कब्ज़ो करे आयो आहे। हुकूकुल इबाद मज़ा हिकिड़े पासे नामाए आमाल सॼो नेकियुनि सां भरियल हुजे, गुनाह को बि न हुजे, ऐं ॿिए पासे सिर्फ़ु हुकूकुल इबाद मज़ा जेकॾहिं हिकिड़ो बि ज़ुल्म खणी आयो त बि अल्लाह जे रसूल जी सिफ़ारिश फ़ाइदो कान ॾींदी। उते अल्लाह जी अदालत हूंदी, रसूलनि जी अदालत कान हूंदी। तव्हांजे मुंहिंजे रिश्तेदारनि पुलिस वारनि जी अदालत कान हूंदी, अल्लाह ताला जी अदालत हूंदी। ऐं अल्लाह ताला अहिड़ी बेपरवाह बादशाह ज़ात आहे, आख़िरत पर दुनिया में भी अल्लाह ताला पंहिंजे नबियनि खे बि सज़ाऊं ॾिनियूं, आज़माइशी तौर इम्तिहान में विधो। सैयदना यूनुस अलैहिस्सलाम अल्लाह ताला उनखे कंहिं क़ौम ॾांहुं नबी करे मोकिलियो, दावत तबलीग कई, उम्मत कोन मञियो। यूनुस अलैहिस्सलाम जिन कावड़ जी निकिरी पियो, हाणे मञी कान थी, ऐं छा कयां? अल्लाह ताला जो हुकुम नाज़िल कोन थियो। अल्लाह जी वही जे नाज़िल थियण खां पहिरियां केरु अल्लाह जो बुरगुज़ीदा नबी आहे, चूंडियल ज़ात आहे, शख़्सियत आहे। ऐं यादि रखी छॾियो त अंबिया अलैहिस्सलाम जिन सब जा सब मासूम अनिल ख़ता। अल्लाह ताला दुनिया में उन्हनि जा गुनाह माफ़ करे छॾिया, आख़िरत में अंबिया का को बि मुहासिबो कोन्हे। अल्लाहु अकबर कबीरा। यूनुस अलैहिस्सलाम जिन निकिरी पियो, ॿेड़ी में सवार थी विया। ॿेड़ी में सवार थी विया, पाणी जूं छोलियूं अचण लॻियूं। हाणे ॿेड़ी खे ख़तरो आहे। ॿेड़ी वारनि चयो त भाउ हाणे हीअं कबो, ॿेड़ी ते वज़न घणो आहे, हाणे जो कुझु वज़न हटाए ॾियो। हू चवे त फिलाणे खे लाहियूं, हू चवे त फिलाणे खे लाहियूं, हू चवे फिलाणे खे लाहियूं। पाणी जे विच ते आहे न, ऐं जेको लहे थो त यकीनन ॿुॾी मरी वेंदो, बचंदो कोन। एतिरे क़दुरु हुनखे पक हुई। यूनुस अलैहिस्सलाम जिन सम्झी विया, आऊं थो लहां। चई तूं कीअं लहंदे, तूं नबी आहे, तोखे लाहियूं त माना हूं असां ॿुधूं न ॿुधूं, तोखे लाहियूं त यकीनन ॿुधी गर्क थी वेंदासीं, तूं कीअं लहंदे? पोइ नेठि कुणा निकिता। कुणनि में सैयदना यूनुस अलैहिस्सलाम जिन जो नालो आयो, ऐं सैयदना यूनुस अलैहिस्सलाम जिन पाण खे। पर अल्लाह ताला हिते बि महिरबानी कई। यूनुस अलैहिस्सलाम अल्लाह जे हुकुम जे अचण खां पहिरियां नाराज़ थी करे पंहिंजी क़ौम सां इंसानी नाते सां ख़ता आहे, इंसानी नाते सां फितरत में कावड़ रखियल आहे। यूनुस अलैहिस्सलाम निकिरी आया। जॾहिं इहो महल आयो, जॾहिं इहा इम्तिहान आयो, त हाणे क़ौम वारा बि यूनुस अलैहिस्सलाम खे हेठि उछलण जे लाइ तयार पाणी में। अल्लाह तबारक व तआला बंदोबस्त कयो, मच्छी खे हुकुम ॾिनो त मुंहिंजो बानो यूनुस अचनी पियो, मच्छी हेठां वात फाड़े। यूनुस अलैहिस्सलाम जीअं पाणी में टुॿी हई, सिधो मच्छी जे पेट में। अल्लाह ताला इम्तिहान वरितो न। जेकॾहिं असाम जा को माण्हू जमड़ाऊ में ॿुधी वञे, केरु चवंदो त इहो बाक़ी बचंदो। यूनुस अलैहिस्सलाम जिन केतिरा ॾींहं पाणी में हुया, अल्लाह ताला हिफ़ाज़त कई आहे। इम्तिहान बि आहे, पोयां रिश्तेदार, घर वारियूं, औलाद, सभु कुझु आहे। यूनुस अलैहिस्सलाम जिन मच्छी जे पेट में आहे, समुंड जे तह में पियो। इम्तिहान नबियनि ते बि आहे, अल्लाह ताला कोन छॾियो। बल्कि प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, हिन पूरी ज़मीन जी पुठ ते जेके तकलीफ़ूं, जेके आज़माइशूं, जेके मुसीबतूं, जेके इम्तिहान अंबिया अलैहिस्सलाम खे आया, उहे कंहिंखे बि कोन आया। ऐं उन्हनि अंबिया अलैहिस्सलाम जिन मज़ा जेके आज़माइशूं ऐं तकलीफ़ूं मूं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते आयूं आहिनि, उहे कंहिं बि नबी ते कोन आयूं। एतिरे क़दुरु प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते बि अल्लाह ताला जो इम्तिहान आहे। पर हू त कामयाब थी, हुननि जो रसो, हुननि जो ताल्लुक़ अल्लाह ताला सां घाटो हुयो। अल्लाह ताला छा फरमा, वलक़द ऊहिय इलैका व इलल लज़ीना मिन क़ब्लिक लइन अशरकत लयहबतन अमलुक वलतकूनन मिनल ख़ासिरीन। ऐं मुंहिंजा प्यारा पैगंबर ख़बरदार, किथे ईअं न थिए जो तूं चईं त नबी आहियां ऐं आऊं बि शिरक करे वेही रहां, कुझु कोन थींदो। जेकॾहिं शिरक कई, सिर्फ़ु मूं तोखे न बल्कि तोखां पहिरियां जेके मूं नबी सगोरा अलैहिस्सलाम मोकिलिया, उन्हनि खे बि मुंहिंजो इहो ॿुधायल हो
तव्हां शिरक कई त तव्हांजा अमल भी तबाह ऐं बर्बाद थी वेंदा, तव्हांजी नुबूवत तव्हांखे फ़ाइदो कान ॾींदी, तव्हां भी जहन्नम जे हवाले थी वेंदा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला इहो दाबो ॾिनो, अव्हांजी मुंहिंजी कहिड़ी हैसियत। जेको नबी नबियनि जो सरदार अल्लाह जी ज़ात खां बाद में जंहिं शख्सियत जो को मक़ाम मर्तबो इज़्ज़त अदबो एहतराम आहे तो वह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात। हदीस शरीफ जे किताब सही बुखारी जे अंदर किताब तफ़सीर सूरत शुअरा जी आयत नंबर व अंज़िर अशीरतकल अक़रबीन जे तहत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पूरे कबीले कुरैश वारनि खे हिकु हिकु जो कबीले जो नालो वठी करे सॾु कनि था, उन्हनि खे नसीहत कनि था, उन्हनि खे दावत तबलीग कनि था, उनखे तौहीद जी दावत ॾियनि। उन खां पोइ वरी हिकिड़े हिकिड़े फ़र्द जो नालो वरितो आहे। तव्हांजो जरा 5 लख ते जिगर न्याणी फ़ातिमा जो वारो आयो आहे। चए फ़ातिमा इअमली ला उगनी अनकी मिनल्लाहि शैआ, ऐं मुंहिंजी फ़ातिमा लखते जिगर अमल करे पोइ क़यामत वारे ॾींहाड़े ते अचिजांइ। आऊं खणी करे मोहम्मद आहियां, आऊं अगरचे नबी आहियां, आऊं अगरचे ॿिन्ही जहाननि जो सरदार आहियां, पर मुंहिंजी फ़ातिमा लखते जिगर जेकॾहिं तूं अमल करे हुते न आईं त आऊं बि अल्लाह जी पकड़ खां तोखे नथो बचाए सघां। कहिड़ा जहाननि जो सरदार जंहिंखे रब्बुल आलमीन दुनिया में ॾिनो त तुंहिंजा अॻियां पोयां गुनाह माफ़ थिए। ॿिन्ही जहाननि जो सरदार नबियनि जो बि इमाम आहे, उहो बि चए थो, चवे हा न भला मुंहिंजो औलाद आहे यार, आऊं तिन खे सिफारिश करे जन्नत में वठी वेंदुसि। हलियो यार, तव्हां उम्मती ॼाणियो, तव्हांजो कमु ॼाणे। फरमायईं न, अहिड़ी अल्लाह जी अदालत हूंदी जो कंहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त ठहियो, पर कंहिं ॿिए नबी खे बि अल्लाह जे रसूल खे बि इजाज़त कान हूंदी जो अल्लाह जे हुकुम खां बग़ैर कंहिंजी सिफारिश करे उनखे जन्नत में वठी वञे। हिते अक़ीदा फिलाणो सिफारिश कंदो, निमाज़ पढ़ो न पढ़ो। हिकिड़े ज़ाकिर जी तक़रीर ॿुधीसीं कि क़यामत वारे ॾींहुं नमाज़ ई लुटी रही हूंदी ऐं जेका ज़कात आहे उहा केॾी महिल धको खाईंदी, केॾी महिल उथंदी। हज आहे जीअं पोढ़ो माण्हू लठ जे सहारे लुॾी लुॾी हलंदो आहे, हज ईअं पई हलंदी। ऐं उन मैदान में बि कामयाब उहे थींदा जेके चवंदा या अली मदद, उहे माण्हू कामयाब थींदा। सोलिड़ी आहे केतिरे क़दुरु कुफ़्र ऐं शिरक आहे। नऊज़ु बिल्लाह, माना अल्लाह ताला सैयदना अली रज़ी अल्लाह ताला साम्हूं मोहताज। इहे आहिनि क़ुरान खां कोरा माण्हू, सुन्नत खां कोरा माण्हू, ऐं अहिड़ा ई माण्हू इहे ॻाल्हियूं कंदा आहिनि त ही वहाबियुनि जूं ॻाल्हियूं हदीस बाद में लिखी वई आहे, क़ुरान बाद में लिखियो वियो आहे। अहिड़ा माण्हू इहे ॻाल्हियूं कंदा आहिनि। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, तव्हांजे ऐं मुंहिंजे मथां इहा ज़िमेवारी आहे, हिकु त पाण ॿुधंदा अमल कंदा वञूं, ऐं ॿियो त माण्हुनि जी बि इस्लाह कयूं। सिर्फ़ु ॿुधी ऐं पाण अमल न कयूं, ॿियनि जी बि इस्लाह कयूं। वगरना असांजी इबादत असांखे फ़क़ति फ़ाइदो कान ॾींदी। जेकॾहिं असांजा रिश्तेदार, जेकॾहिं असांजा पाड़ेसरी दोस्त अहबाब असांजे साम्हूं कंहिं अज़ाब में, रब जे साम्हूं, रब जी दरगाह में, रब जी कोरट में कंहिं अज़ाब में मुब्तला थींदा त यकीनन असां बि उन्हनि जा हिसेवार थींदासीं। हू असांजे मथां दाहींदा। कीअं दाहींदा? जेकॾहिं असां उनजी दावत तबलीग न कई, उन्हनि खे न सम्झायो, त उहे दाहींदा हिननि असांजी इस्लाह कोन कई। ॾिजी बनी इसराइल जे अंदरि 3 क़ौमूं थियूं। ईमान वारा हुया, मुसलमान हुया, नेक अमल करण वारा हुया। उन्हनि मां 3 क़ौमूं थियूं। हिकिड़ी क़ौम अल्लाह ताला मना कयो त तव्हां ईअं कयो जो छंछर वारे ॾींहुं तव्हांखे शिकार नाहे करणो। पोइ पूरी उम्मत मञा 3 गिरोह ठाहिया। हिकिड़नि चयो त न, असां छंछर वारे ॾींहुं शिकार कंदासीं। ॿिए गिरोह चयो त भला अल्लाह ताईं मना कयो, असीं शिकार त भला कोन था कयूं, पर तव्हां जेकॾहिं कयो था त तव्हांखे मशवरो था ॾियूं। तव्हां ईअं कयो, जुमे वारे ॾींहुं शाम जो ॾियारूं लाहे अचो ऐं अचर वारे ॾींहुं कढिजो, तव्हांजो बि ॻाल्हि ठही वेंदी, बहानो ठही वेंदो त असां वटि छंछर ते शिकार कयो ई कोन्हे। हिकिड़े शिकार कयो, ॿिए चयो शिकार त कोन थो कयां, पर आऊं तव्हांखे मशवरो थो ॾियां जो तव्हां बि अल्लाह जे अज़ाब खां बची वञो ऐं अल्लाह जी नाफ़रमानी बि न थिए। ऐं 3 गिरोह छा, जे असां न कोई शिकार कंदासूं, न कोई शिकार करण जो मशवरो ॾियूं था, ऐं
न कोई वरी तव्हांखे मना था कयूं जो इहो ग़लति कमु आहे, इहो तव्हां न कयो। अल्लाह ताला जो अज़ाब टिनी गिरोहनि ते नाज़िल थियो, टिनी खे अल्लाह ताला तबाह ऐं बर्बाद कयो। हू ॿ त मुजरिम हुआ, हिकिड़े चयो त अमल कंदासीं, हिकिड़े चयो त आउं फलाणे खे क़त्ल कंदुसि, ॿिए चयो त ठीकु आहे जंहिं महिल आयो त आउं तोखे ॿुधाईंदुसि, आउं तोखे हिन जी मुख़बरी करे ॿुधाईंदुसि त किथे आहे, कीअं आहे, या कंहिंजी चोरी करणी आहे। हिकिड़े चयो त आउं चोरी कंदुसि, ॿिए चयो त ठीकु आहे आउं सॼी मालूमात वठी करे तोखे ॿुधायां थो, आहे की न। पर टियों चवे थो आउं न को बाबा क़त्ल कंदुसि, न को तोखे मना थो कयां, न को वरी तोखे मशवरो थो ॾियां। अल्लाह ताला जे नज़दीक टई अज़ाब जा मुस्तहिक़ क़यामत वारे ॾींहुं जेकॾहिं असां कंहिंखे मना बि न कयूं ऐं जेकॾहिं असां कंहिंखे नेकी जे कम जी तबलीग बि न कयूं त यकीन ॼाणियो त अल्लाह जी पकड़ असांजे मथां अची सघे थी। ऐं अल्लाह तबारक ताला जे प्यारे पैगम्बर जी हदीस बि आहे, नेकी जो ज़रूरु हुकुम करियो, दावत तबलीग करियो, बुराई खां ज़रूरु रोकियो, जेकॾहिं न कंदो इहो अमल त अल्लाह जो अज़ाब अव्हां जे मथां हलाल थी वेंदो। ऐं जॾहिं अल्लाह जो अज़ाब नाज़िल थियणु शुरू थी वियो पोइ तव्हां खणी केॾा बि सुठा भलारा मुत्तकी परहेज़गार छो न हुजो, उन वक़्तु जेकॾहिं तव्हां बि दुआऊं कंदो त तव्हांजूं दुआऊं बि रब क़बूल कोन कंदो। माना के मुजरिम त हू आहिनि, पर हुननि जे जुर्म में हिसेवार असीब आहियूं जो असां उन्हनि जी इस्लाह कान कयो, उन्हनि खे दावत और तबलीग कान कयो। अज़ीज़ दोस्तो, इहे कम करण खां पहिरियां पंहिंजे अंदरि तब्दीली आणी पवंदी, पंहिंजे वजूद जे अंदरि, पंहिंजी शिकिलो शबाह जे अंदरि, पंहिंजी सीरत जे अंदरि, पंहिंजे कपिड़नि, पंहिंजी सलवार जे अंदरि। ऐं जेके शयूं खाऊं था ख़ुदा इहे हराम शइ आहे, ॿिया गुनाह जा कम आहिनि। पोइ वारे में मिसाल ॾिना हुयो, जेकॾहिं गार गंद आहे, असां जेकॾहिं मुस्लमान खां माफ़ी वठूं था, रब खां माफ़ी वठूं था त रब माफ़ कंदो। जेकॾहिं चोरी कयूं था, उहा चोरी न खाऊं कोन था, चोरी कयूं था, पकड़िजी पियासीं, जेकॾहिं शरीयत मुताबिक़ हद जारी थी, हथ कटिजी वियो, या जेकॾहिं हिन दौर जे अंदरि हद जारी कान थी आहे, चोरी वापसि थी वई, माफ़ी तदा थी आहे, अल्लाह ताला इहो गुनाह बि माफ़ कंदो। जेकॾहिं कंहिंखे थप्पड़ हणी वरितीसीं, पोइ माफ़ी वरितीसीं, रब खां बि माफ़ी वरितीसीं, बाने खां बि माफ़ी वरितीसीं, अल्लाह ताला इहो गुनाह बि माफ़ कंदो। पर जेको माण्हू हराम खाए थो या हराम पीए थो, इहे गुनाह जा कम त ठहियो, पर उन जी जेका नेकी वारी आहे, उन जी जेका इबादत आहे, उन जा जेके सुठा अमल आहिनि, रब इहे बि क़बूल कोन थो करे, त पोइ इन जी तौबा किथां क़बूल थिए। जॾहिं हराम खाइण सां ऐं हराम पीअण सां इंसान जो सम्झो त ईमान कटिजी वियो, अल्लाह ताला सां जंहिं रस्ते सां ही मानो ताल्लुक़ जोड़े थो, खिताब करे थो, कलाम करे थो, जंहिं दर खां, जंहिं रस्ते खां रब जी रहमत, रब जी रज़ा, रब जी बरकत नाज़िल थिए थी, हिन इंसान हराम शइ खाई करे, हराम शइ पी करे उन रस्ते खे कटे छॾियो, उन रस्सी खे कटे छॾियो, अल्लाह ताला जो ताल्लुक़ हिन बाने सां ख़तमु। सभ खां पहिरियां जेका पंहिंजी ख़ुराक आहे उनखे हलाल कयूं, जेका मशरूबियात आहे उनखे हलाल कयूं, ख़ुदा छॾियो इन्हनि हराम शयुनि खे। इहे हराम शयूं अल्लाह ताला जी इबादत खां, त अल्लाह जी रहमत खां, अल्लाह जी रज़ा ऐं बरकत खां त असांखे महरूम कनि थियूं। पर वॾी ॻाल्हि इहा आहे जो असांजे वजूद में जेका ताक़त आहे, नफ़सानी ताक़त आहे, जानी ताक़त आहे, माली ताक़त आहे, उनखे बि इहे हराम मंशियात, हराम मशरूबियात कमज़ोर कनि थियूं, कोन थियूं कनि। जेके हराम मंशियात इस्तेमालु कंदा आहिनि उन्हनि जी हालत तव्हां ॾिसो। हिकिड़े पासे जेकॾहिं हलाल जी रोज़ी खाइण वारो माण्हू आहे, भले थकलड़ो आहे, टुटलड़ो आहे, सिर्फ़ु हॾा अथसि, गोश्त कोन अथसि, चार चङाई जा कम बि करे थो, ज़ुल्म कोन थो करे, हलाल जी रोज़ी खाए पीए थो, ऐं ॿिए पासे भले थुल्हो थंभरो आहे, पर मंशियात खाए थो, हराम पीए थो। तव्हां इन ॿिन्ही जो मुक़ाबिलो कराए ॾिसो त सघो केरु। जेका जान जी ताक़त आहे उहा ख़तमु, सभ खां पहिरियां त ईमान जी ताक़त ख़तमु थी वेंदी, रब जो ताल्लुक़ कटिजी वेंदो, उन खां पोइ जान जी ताक़त बि ख़तमु थी वेंदी, ऐं सभ खां वॾी तबाही इहा थींदी
जो इंसान के वजूद के अंदर कई बीमारियों जन्म वठन। तो गरीब मानू आई पुजी कोन था सघूं। असांजा वालिदैन भी शुरू में अख कोन था पटिन साईं, छोरा नौजवान थी विया आहिनि, हाणे हिननि खे छा चऊं। छोरनि खे त हया शर्म आहे, पर खुदारा कंट्रोल कयो। नौजवानों कंट्रोल कयो पंहिंजी ज़िंदगी ते, रहम कयो पंहिंजी जान ते। भला जेके मंशियात नथा खाइनि उहे मरी विया छा? भला जेके मंशियात नथा खाइनि उहे ॿियनि खे कोन था वणनि छा? आउं कोन थो वणां? केतिरी माण्हुनि जी मूंसां मुहबत आहे। अल्लाह अकबर कबीरा। अज़ीज़ो दोस्तो बुज़ुर्गो, सब खां पहिरियों पंहिंजी इस्लाह कयूं, हलाल शयूं खाऊं, हलाल शयूं पीऊं, पंहिंजो जेको लिबास आहे उहो बि हलाल जो हुजे, ऐं पंहिंजे शिकिलो शबात के पंहिंजे कपिड़नि खे अल्लाह रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत जे मुताबिक़ तॾहिं असां अहले हदीस सॾिबासीं, ऐं तॾहिं अल्लाह ताला जा असां सच्चा बाना मोमिन ऐं फरमाबरदार सॾिबासीं। तो सुन्नत वारियूं ॻाल्हि सम्झ में आयूं? सुन्नत टिनि शयुनि जा, इहा ॻाल्हि यादि रखी छॾियो। तव्हां खे एतिरो इल्मु कोन्हे को, माण्हू तव्हांखे मिंट कंदा घुमाइण में, त इहे ॻाल्हियूं यादि रखी छॾियो। सुन्नत टिनि शयुनि जो नालो आहे जेका अल्लाह जे रसूल पंहिंजी ज़बान सां का ॻाल्हि चई हुजे, ॿिए नंबर ते जेका अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हथनि सां पंहिंजे जिस्म सां को अमल कयो हुजे, इहा बि सुन्नत आहे। ऐं टे नंबर ते अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं सहाबा को अमल कयो हुजे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसी करे ख़ामोश रहिया हुजनि, इहा बि सुन्नत आहे। इन ते बि असां उम्मतनि खे अमल करणु लाज़िमी। ऐं जेके बिदाती माण्हू, ख़राफ़ात फैलाइण वारा माण्हू, चवंदा नबी साईं जी सुन्नत आहे, हदीस आहे, त जंहिं माण्हू को अहिड़ो अमल घड़ियो जेको क़ुरान और हदीस जे ख़िलाफ़ कोन्हे को, ऐं पोइ मुसलमान गॾिजी करे उन ते अमल कनि था, त पोइ उन माण्हू खे बि उहो ई सवाबु मिलंदो। इहा हदीस जी ग़लति तावील आहे, इहा हदीस जी ग़लति तावील आहे। बिदअत खे ईजाद करण जो इहो रस्तो आहे। हदीस जो मतिलबु इहो आहे, जीअं आउं तव्हांखे मिसाल ॾेई आयो आहियां। ॿियो मिसाल ॾियां सही बुखारी मां। अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु किताबुल जनाइज़ जे अंदरि अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जनाज़े नमाज पढ़ाई। जनाज़े नमाज में सब खां पहिरियां सहाबा मञा जेकॾहिं वॾे आवाज़ सां सूरतुल फातिहा जनाज़े ते पढ़ी त उहा अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु पढ़ी हुई। जॾहिं जनाज़े ते अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु वॾे आवाज़ सां सूरतुल फातिहा पढ़ी, सलाम वराए बस कयूं, तलहा बिन अब्दुल्ला बिन औफ रज़ियल्लाहु ताला अन्हु आया ऐं अची करे अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला खे वरितो। अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु, ही तव्हां अॼु कहिड़ो अमल कयो? चई मूं इन जे करे कयो आहे त लियअलमू अन्नहा सुन्नतुन, ताकि ही जेके बि माण्हू आहिनि उनखे ख़बर पइजी वञे त ही सुन्नत आहे। ॿिए हदीस जा अल्फाज़ आहिनि त लितअलमू अन्नहा सुन्नतुन, तां त माण्हुनि खे ख़बर पइजी वञे त ही सुन्नत आहे। सहाबा खे त ख़बर हुई त जनाज़े में फातिहा पढ़णु सुन्नत आहे। सुनन तिरमिज़ी में हदीस मौजूद आहे, दीगर कुतुब हदीस के अंदर हदीस मौजूद आहे। अल्लाह के प्यारे पैगंबर पाण जनाज़े नमाज पढ़ाई और उनमें सूरतुल फातिहा पढ़ी आहे। सूरतुल फातिहा पढ़ण तो सुन्नत आहे, पर अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन वॾे आवाज़ सां पढ़ी करे माण्हुनि खे ॿुधायो, इन जे करे पढ़ी। ऐं इहा ॻाल्हि वाज़े कंदा हलूं त भई सहाबा खे त ख़बर हुई त सुन्नत आहे, पोइ हुन छो पढ़ी? अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु नंढड़ो सहाबी हो जॾहिं अल्लाह जो रसूल फ़ौत थी वियो। अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु ग़ालिबन 68 हिजरी में फ़ौत थियो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां 58 साल बाद में अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला फ़ौत थियो। इन में अबू बकर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी दौर खिलाफ़त आई, इन में उमर फारूक जी दौर खिलाफ़त आई, उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला जी दौर खिलाफ़त आई, ऐं उन खां पोइ सैयदना अली रज़ियल्लाहु ताला जी दौर खिलाफ़त आई, सैयदना हसन रज़ियल्लाहु ताला जी दौर खिलाफ़त आई, सैयदना मुआविया रज़ियल्लाहु ताला जी दौर खिलाफ़त आई। ये सब दौर खिलाफ़तूं आयूं तां 40 हिजरी ताणी, बल्कि 60 हिजरी ताणी अबू बकर, उमर, उस्मान, अली, हसन, सैयदना मुआविया रज़ियल्लाहु ताला जिन जी हुकूमत हली आहे। ये सहाबा गवर्नर मुक़रर थिया, हाकिम मुक़रर थिया।
ऐं ॿी ॻाल्हि इहा त सहाबा किराम जेको ख़लीफ़ा सालिस आहे सिदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह ताला इन जे दौर में मदीना मुनव्वरा मज गैर मुल्कनि जा तमामु घणा मुसलमान अची दाख़िल थिया। शाम खां बि आया, बसरा खां बि आया, यमन खां बि आया, हर मुल्क खां मुसलमान अची करे मदीने में रहिया। छो जो सहाबा किराम रहनि था, अल्लाह जो रसूल जा साथी रहनि था, इन जे करे अची करे हिते रहिया। तमामु कसरत वधी वई। शायदि इन जे करे अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जनाज़े में सूरतुल फातिहा वॾे आवाज़ सां पढ़ी आहे। तव्हां त जेके ॿियनि मुल्कनि खां माण्हू आया आहिनि इनखे ख़बर पइजी वञे त जनाज़े में सूरतुल फातिहा पढ़णु खपे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। माना कि इहा जेका सुन्नत ॿियनि माण्हुनि जे साम्हूं सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास वाज़िह कई, ज़ाहिर कई। हदीस जो मफ़हूम, हदीस जो मक़सद इहो ई आहे। या जीअं हिते मूं सवेल मिसाल ॾिनो त मग़रिब जे अज़ान ऐं फ़र्ज़ जे विच ते ॿ रकअतूं सुन्नतूं पढ़नि। सुन्नत खे पैदा करणु, सुन्नत खे इख़्तियार करणु, सुन्नत खे ज़ाहिर करण जी माना इहा आहे। वगरना हदीस जो अॻियो हिसो हिननि जी ॻाल्हि खे टोड़े थो। ऐं ॿी ॻाल्हि, पंहिंजे मुआशिरे में माण्हू तव्हांखे चवंदा त मदीने में 2 अज़ानूं अचनि थियूं, तव्हां 2 अज़ान छो कोन था ॾियो, कहिड़ा वहाबी आहियो? हालांकि मदीने में मके में तव्हांजा वहाबी रहनि था। असां कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। सऊदी अरब ते कलमो कोन पढ़ियो, न को मके जो नालो आहे कलमे में, न को मदीने जो नालो आहे कलमे में, न को मके वारे इमाम जो नालो कलमे में, न को मदीने वारे इमाम जो नालो कलमे में आहे। असां कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। इहा ॻाल्हि थी हिते। ॿियो जवाबु इहो आहे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में बि 2 अज़ानूं कोन हुयूं। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला जे दौर में बि 2 अज़ानूं कोन हुयूं जुमे वारे ॾींहुं। सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन दौर खिलाफ़त जा जेके 3 या 2 साल पहिरियां उन्हनि में बि इहा अज़ान कान हुई। उन खां पोइ सही बुखारी में किताबुल अज़ान में हदीस मौजूदु आहे। सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ियल्लाहु ताला अन्हु माण्हुनि जी कसरत जे करे किथे शहर में बाज़ार में अज़ान ॾियारी, उहा बि मस्जिद वारी अज़ान खां पहिरियां। जीअं पाणी निरकंदा आहियूं मेंबर ते वेहंदो आहे, पोइ मुबीन अज़ान थोरे पोइ ख़ुतबो शुरू था कयूं। इन अज़ान खां पहिरियां शहर में बाज़ार में अज़ान ॾियारी आहे। तव्हां त माण्हुनि खे ख़बर पइजी वञे माण्हू घणा मदीने में अची विया। ऐं बाक़ाइदे इहा अल्फाज़ हदीस में लिखियलु आहिनि। माण्हुनि जी कसरत जे करे सैयदना उस्मान अज़ान ॾियारी। इन जे करे अज़ान ॾियारी वई त माण्हू तव्हां त पंहिंजे टाइम सां अची मस्जिद में पुॼी वञनि ऐं पोइ ख़ुतबो शुरू थिए ऐं ख़ुतबो माण्हू ॿुधी सघनि। ऐं वॾी मज़े जहिड़ी ॻाल्हि, सैयदना अली जे दौर में इहा ॿी अज़ान ख़तमु थी वई, अज़ान कान। जेकॾहिं हुई त कोई दलील खड़ी अचे। ऐं उन खां अञा वॾी मज़े जहिड़ी ॻाल्हि, मुसन्नफ़ इब्न अबी शैबा हदीस जो किताब आहे। इहो केरु आहे? इमाम बुखारी जे उस्तादनि मंझां हिकु उस्ताद आहे। माना के इन माण्हू जी मुलाक़ात ज़रे घटि ताबईन सां आहे, ताबई आहे। उन पंहिंजे किताब जे अंदरि अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन हिकिड़ो असर नक़ल कयो आहे सही सनद सां त अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन ॿी अज़ान खे बिदत में शुमार कयो। तफ़सीली ॻाल्हि लिखियलु आहे उते त सैयदना उस्मान हीअ अज़ान छो ॾियारी ऐं जेको इन वजह खां, इन इल्लत खां हटी करे अज़ान ॾिए थो, इन सबब खां हटी करे अज़ान ॾिए थो त उहा अज़ान बिदत आहे। अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अज़ान अल्लाह अकबर कबीरा। ऐं उन खां पोइ अञा ई मज़े जहिड़ी ॻाल्हि आहे, भई तव्हां जेकॾहिं अज़ानूं ॾियो था, चओ था त भाउ अल्लाह जो रसूल फरमाए थो मुंहिंजी सुन्नत ऐं मुंहिंजे सहाबा जी सुन्नत तव्हांजे मथां लाज़िम आहे, उनखे वठो। तव्हां अज़ान ॾियो बि थिया त भई सैयदना उस्मान त बाज़ार में अज़ान ॾियारी आहे, तव्हां ॿई मस्जिदूं में छो था ॾियो? ॿई मस्जिद में छो था ॾियारो? ऐं मस्जिदी अज़ान खां पहिरियां जेका अज़ान हज़रत उस्मान ॾियारी, मस्जिद में अज़ान अचण खां पहिरियां ॿाहिरि ॾियारी आहे। हिते तरीक़ो मुर्गो उभितो आहे, पहिरीं अज़ान ईंदी, तक़रीर थींदी, पोइ मौलवी विच ते वेहंदो, पोइ वरी ॿी अज़ान ॾींदा। हिननि खां पुछा कयो हीअ अज़ान जो तरीक़ो किथां आयो? अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, इन्हनि ख़राफ़ात खे, इन्हनि बिदअतनि खे जेकॾहिं ख़तमु करिणो आहे त हिकिड़ो आऊं ख़तमु कोन थो करे सघां। अवां साथियुनि जो साथ हुजे ऐं अवां साथियुनि जो साथ अमली मैदान में हूंदो
सिर्फ़ इन शिकलो शबाहत में, इन किरदार में ना साईं असां तोसां गॾु आहियूं तो छिके रख, ईअं कोन थींदो मुंहिंजा मोहतरम बुज़ुर्गो। अमली चेंजिंग आणियो पंहिंजे अंदरि, अख़लाक़ी किरदारी सुन्नत पंहिंजे मुंहं ते छॾियो, माण्हुनि खां न डिॼो। पोइ दर्स में असां छा दलील ॾेई आयासीं? अल्लाह ताला अहिड़ी जमायत पैदा कंदो ला यख़ाफ़ून लौमत लाइम, माण्हुनि जे ताननि खां डिॼण वारी जमायत हूंदी ई कान। जेकॾहिं असां सम्झूं था त असां उन जमायत मां आहियूं त माण्हुनि जे ताना न ॾिसो, माण्हुनि जो घटि वधि ॻाल्हाइण न ॾिसो। ऐं त सम्झां थो त भले मूंखे जेको हिकिड़ो बि माण्हू ॾिसे थो न, भले जेको खपेसि मूंखे गारियूं ॾे, हू गारियूं ॾींदा। असां रसूल जी सुनत छॾी आहे, नबी साईं जी सुनत करे छॾियूं था न, नबी साईं जी सुनत छॾी आहे, हू गारियूं ॾियनि था। असां अल्लाह सां अल्लाह तुंहिंजे रसूल जी सुनत छॾी आहे, माण्हू गारियूं ॾियनि था। अल्लाह ताला फरमाए थो परेशान न थियो। माण्हू जेकॾहिं सुनत जे करे गारियूं ॾियनि था, हिकु त हुननि जो ईमान चट आहे, ए मुसलमानी जे नाते खां ॿाहिरि आहिनि। रब्बुल आलमीन क़ुरान में चयो आहे, सूरत तौबा 11 सिपारे जे अंदरि फरमाई त तव्हां अल्लाह ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सां फरमान सां मज़ाक़ करे कुफ़र था करियो। हिकु त इन माण्हू जो ईमान चट आहे, ऐं ॿियो त वरी असांजे नामाए आमाल में अल्लाह ताला नेकियूं लिखण जो हुकुम थो ॾे त मुंहिंजे रसूल जी सुन्नत जे करे, मुंहिंजी शरीयत जे करे मुंहिंजे बाने खे तकलीफ़ पई मिले। हाणे इन इहो सब्र करे पियो, जेको सब्र करे थो उनखे बि अजर आहे, जेको शुक्र करे थो उनखे बि अजर आहे। इन मुंहिंजे बाने मुंहिंजी शरीयत जी पासदारी कंदे, मुंहिंजे रसूल जी सुन्नत जी लाज रखंदे, इन माण्हुनि जी परवाह कान कई आहे। माण्हुनि जा ताना सहे पियो, गारियूं सहे पियो, पर ॾाढ़ी खे हथ नथो लाए। रब्बुल आलमीन फ़रिश्तनि खे चए थो नेक लिखोसि, नेकियूं लिखियोसि, अजर सवाब ॾे। चाहियूं था अजर सवाब। ऐं सिर्फ़ु इहो ॾाढ़ी जो मिसाल न, जेकॾहिं पांचा मथे रखूं था माण्हू तानो ॾियनि था, वहाबिया छा हेॾा पांचा मथे पाणी था पियो अची छा, हीअं पियो करी छा, हूं पियो करी छा, इहे बि ताना आहिनि, इहो बि शरीयत सां मज़ाक़ आहे। इते बि यकीन सां चऊं था अल्लाह ताला असांजे हक़ में नेकियूं लिखनि। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण तबलीग कई, पर जॾहिं सहाबा आया त पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वज़न घटिजी वियो। पोइ बाक़ी सहाबा अची मुल्क खे कम खे खयो, अची सहाबा किराम दावत तबलीग जो दायरो वसी कयो। यकीनन गॾु आहियूं पाण सभु, तव्हां बि कुझु दायरे खे वसी कयो। सभ खां पहिरियां पंहिंजे वजूद जे अंदरि तब्दीली आणे, पंहिंजो पाण खे नमाज़ जो, अज़कारनि जो, दुआ जो पाबंद बणायो। कुझु साथी आहिनि हिकिड़ी नमाज़ ते ईंदा त 2 नमाज़नि ते गुम, 2 नमाज़नि ते ईंदा त 3 नमाज़नि ते गुम। मूंखे त ईअं थो महसूसु थिए त ॼण त ही सलाम दुआ ऐं खिल भोग जे करे नमाज़ ते अचनि था। अल्लाह जे ख़ातिर न, अल्लाह जे ख़ातिर इबादत कयो। दीन जो जज़्बो ऐं दीन जी दावत तबलीग जो पंहिंजे मथां हिकु हक़ सम्झो। अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह ताला मूंखे अव्हांखे कुरान हदीस के पढ़ण समझण उते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।